हिक ॻोठ में वतायो फ़क़ीर नाले हिक सादो पर ॾाढो हाज़िर जवाब ऐं अक़ल वारो फ़क़ीर रहंदो हो। माण्हू हुन खे सादो सम्झंदा हुआ पर हक़ीक़त में हू ॻाल्हि ॻाल्हि में वॾी दानाई ॾेखारे छॾींदो हो। हिक ॾींहुं वतायो फ़क़ीर जी माउ घर में वेठी हुई। हुन ॾिठो त घर में काठियूं ख़तम थी वियूं आहिनि। माउ वतायो खे आवाज़ु ॾिनो, वताया ॿाहिरि वञी काठियूं खणी अच, चुल्ह ॿारण लाइ। वतायो फ़क़ीर माउ जी ॻाल्हि ॿुधी ॿाहिरि निकितो, पर हू सिधो काठियूं खणण बदिरां ॻोठ में घुमणु लॻो। थोरी देरि में हिकु ज़मींदार वटि पहुतो, जेको वॾो वॾेरो हो ऐं माण्हुनि खे घटि सम्झंदो हो। ज़मींदार वताए खे ॾिसी ठोठोलियूं कंदे चयो, ए फ़क़ीर, केॾांहुं थो वञीं? वताए अदब सां जवाबु ॾिनो, साईं, माउ चयो आहे काठियूं खणी अच। ज़मींदार खिलंदे चयो, काठियूं वञी जंगल मां खणी अच, हिते काठियूं मुफ़्त नथियूं मिलनि। वताए फ़क़ीर मुस्कुराए चयो, साईं, काठियूं त मूंखे मिली वेंदियूं, पर अक़ल तव्हां वटि घटि थो लॻे। ज़मींदार कावड़जी पुछियो, उहो कीअं? वताए फ़क़ीर चयो, काठ साड़े बाहि ॿरे थी, पर अक़ल न हुजे त सॼो घर सड़ी थो वञे। हीउ ॿुधी ज़मींदार शर्मिंदो थी वियो। वतायो अॻिते हली बाज़ार में पहुतो। उते हिकु दुकानदार काठियूं विकिणी रहियो हो। वताए चयो, भाऊ, मूंखे काठियूं खपनि, पर पैसा न आहिनि। दुकानदार चयो, पैसा न आहिनि त काठियूं कान आहिनि। वताए फ़क़ीर मुस्कुराईंदे चयो, पैसा हूंदा त सभु अमीर, पर अक़ल सां फ़क़ीर बि कमु हलाए वेंदो आहे। वतायो हिकु सुकी लठ खणी आयो, जेका कंहिं उछलाई हुई, ऐं घर पहुतो। माउ पुछियो, वताया, एतिरी देरि छो लॻई? वताए फ़क़ीर जवाबु ॾिनो, अमड़, काठियूं खणणु सवलो हो, पर माण्हुनि खे अक़ल ॾियणु ॾुखियो आहे। माउ मुर्की चयो, पुटु, तूं फ़क़ीर ज़रूरु आहीं, पर अक़ल में बादशाह आहीं। जेकॾहिं तव्हांखे हीअ असांजी वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।